तो अल्लाह इल्म पहिरियां ॾिनो फरिश्तनि खे ख़बर ॿुधाइण जी ॻाल्हि बाद में फरमाई। और वही अकायद जे किताबन में कोने है त अल्लाह जो कुरान बजागी बुधायो तो सुभान अल्लाह। पंज आयतों मां उहे बुधायो जन में इल्म गैब जा कुछ ज्यादा गैब जा वाज़िह लफ्ज़ आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब ने जने मुजादा पसंदीदा तमाम रसूलन के अल्लाह गैब इल्म दे तो तब असा जो नबी त सभिनी नबियन में अल्लाह के वधीक पसंद बिया त मुस्तफा जो वडो शान बिया। मुल्क कौन सबसे औला सबसे बाला हर ओ जैसे ऊंचा समझे ये जिसे है उस ऊंचे से ऊंचा हमारा नबी। आयत तमाजा क्या मा कान अल्लाह लियुदलियकुम अलल गैब। या आयत आने क्या पढ़ी न इन आयत दे अंदर हवालो रह जी न वने मौजू देखारो थी दो वने बस मां एक हदीस पढ़ी बयान के खत्म तो कया। ही मुझे हथ में किताब जे जो नालो आहे मालिम तंजील तफसीर कुरान। इमाम बखरी जो इमाम अबू मोहम्मद अल हुसैन बिन मसूद अल बगवी ए बुजुर्ग विसाल कयो आहे 516 हिजरी में। अब करे 516 हिजरी ये समझो है चौथी सदी जो बुजुर्ग अज का ठीक 1000 साल अग जो बुजुर्ग कुरान जो तफसीर थी तफसीर बगवी भी चवन था इनके तफसीर असल नालो मालिम तंजील जे नाले सां या आयत जेका मुतवा जगह पढ़ी इन जे हेठा इन बुजुर्ग लिखियो आ मोहब्बत वारी गाला सुभान अल्लाह ॾाढा जो नमाज़ कयो अञा वरी आवाज़ सभई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां के त सुन्नी जेके न ई दा ख़बरूं कर अज मां ठाहियो तो तव्हांजी ख़बर ला मज़ूद तॾहिं थिए जॾहिं हुननि जा किताब मां ॿुधायां पर न हुननि जी किताबनि खे ॿुधाए छा कंदासूं असां ॿुधाईंदासूं अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा जो फरमान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजो इरादो ईअं थो थिए त मौज़ू थींदो थींदो तंहिंजे करे कुरान जी आयतुनि ते कयां थो इक्तिफा हदीस वरी ईंदड़ साल पढ़ंदासीं। सही आहे न ॻाल्हि कम टे ॻाल्हि हाणे बसि ही हवालो ॿुधो बाक़ी हदीस हिकिड़ो भेरो हिकिड़ो सुभान अल्लाह जेको कमु कीअं थींदो चओ ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह के मोले चला वारो वठायो अहो वारे वठाणो मां कोन्हे सुभान अल्लाह जो वारो वठो त न ॻाल्हाईंदो तो मां पंहिंजो वारो वठी पूरी आयत ॿुधो भला। अल्लाह ताला फरमायो मा कान अल्लाह लियज़रल मुमिनीना अला मा अंतुम अलैहि हत्ता यमीज़ल खबीस मिनत तय्यब। अल्लाह जो शान यो नाहे जो मोमिनन के इए छडे दे
जिया तमा आयो माना हीर तमा जो हाल हुआ मोमिन मुनाफिक सभई हिक जाए ते गदायो पर अल्लाह ताला चाहे तो ये न हुजे हाणे मोमिन अलग थियन मुनाफिक अलग थियन पलीत अलग थियन पाक वरी उन्हनि खां अलग थियन उन खां पोइ अल्लाह फरमाए अल्लाह जो इहो शान न आहे जो तव्हां सभिनी खे ख़बरूं ॿुधाए न ग़ैब जूं ख़बरूं अल्लाह पसंदीदा रसूलनि खे अता फरमाईंदो उन जे हेठां इमाम बगवी लिखियो आहे फरमाए तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम या आयत नाज़िल कदे थी तो हुजूर अलैहिस्सलाम एकड़े मौके ते इरशाद फरमायो केड़ो अल्लाह दे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उरिदत अलैया उम्मती फी सुवरहा फित्तीर साईं फरमायो मुझे उम्मत जो पूरी मुझे उम्मत जो सूरतों मिट्टी जे अंदर मां मोहम्मद जे मथा पेश कयूं वयूं पूरी उम्मत अवा छा चयो पूरी उम्मत जो सूरत पेश थियो हुजूर फरमायो पाण फरमाइन था तवा ओ लितो मुखे या मालूम मुखे इल्म अल्लाह ता फरमायो इल्म ॾिनो वियो मय्यू मिन बी व मय्यफुर बी जेके मुझे मथा ईमान आणींदा उन्हनि जो बि मूं वटि इल्म आहे जेके ईमान न आणींदा उन्हनि जी बि मां मोहम्मद खे ख़बर आहे आलम तुम पढ़ी सको था मालूम कयो ओलिम तो अल्लाह जे तरफा इल्म अता थियो जेके ईमान आणींदा तंजी भी मुखे खबर आ पाण 14 सदियों बाद में आया सो हुजूर फरमाए त पूरी उम्मत जो सूरतों अग में मुझे बता पेश कयो सुभान अल्लाह सबे जा मां रब ईद थी था हुजूर अग में ॾिसंदा अग में तोखे बि ॾिठो त मूंखे बि ॾिठो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह आला हज़रत जी गली ते ॻाल्हा पर वरी ॻाल्हियूं ॿिए पासे हली वञूं पाण हिते जी फोकस कयूं था फलग ज़ालिका अल मुनाफिकीन या गाल हलंदी ओ मुनाफिकन ताई वनी पदी तब नबी से फरमाए थो त जेके मुते ईमान आणींदा उन्हनि जी भी मुखे खबर आ जेके ईमान न आणींदा उन्हनि जी भी मुखे खबर आ फकालू इस्तिहज़ाअन तो मुनाफिकन इस्तिहज़ा चयो ठठोल में चयो तो कंदे नबी करीम जे मथा चयो याद रखो मुसलमानो हेरे ध्यान ये गल समझो मुस्तफा जे इल्म जे मथा ताना ज़मी करण हुजूर जे इल्म ते ठठोल करण हुजूर जे इल्म जे मथा ठठोल तो गए तानो हणण मोमिन जो कम कदे में ना है यो कम असल का मुनाफिकन जो ये तफसीर फक़वी सामुआ फकालू इस्तिहज़ा ठठोल कदे चयो ज़ामा मुहम्मद चवण लगा तो मुहम्मद समझे थो त अन्नहु यअलम मन युमिनु बिही व मन यकफुर हुजूर चवे थो त मां ॼाणा थो जेके ईमान आणींदा तंजी भी ख़बर आ जेके ईमान न आणींदा उन्हनि जी भी मूंखे ख़बर आ मिम्मन लम युख़लक़ बाद चवण लगा जेके अञा पैदा भी कोन थिया आहिनि क़यामत ताईं जेके ईंदा अञा आया भी न आहिनि मोहम्मद करीम त उन्हनि जे बारे में थो ॿुधाए त मां उन्हनि खे बि ॼाणा थो जेके ईंदा बाद में ईंदा ईमान आणींदा न आणींदा सभिनी जी ख़बर आहे चवण लॻा त बाद वारनि जी बि ॻाल्हि करे थो हालांकि वनहनु माहू असां उन सां गॾु वेठा आहियूं नमा यारिफुना असांखे त सुञाणे ई कोन थो दिलि सां असां कलमो पढ़ियो ई हिन जे मथां कोन्हे यानी असांखे कोन थो ऐं वरी ॿुधाए थो त जेके बाद में ईंदा उन्हनि जी बि मूंखे ख़बर आहे इहा ॻाल्हि मुनाफ़िक़नि कई फबलग ज़ालिका रसूल अल्लाह सल्लल्लाहु
अलैहि वसल्लम या गाल हुजूर ताईं अचे पोती या रसूल अल्लाह तव्हां ही फरमायो त जेके ईंदा उन्हनि जी बेईमान थींदा ईमान वारा सभिनी जी ख़बर आहे मुनाफ़िक़ चवंदा बाद वारनि जी ॻाल्हि त छॾियो असां गॾु वेठा आहियूंसि दिलि सां असां ईमान कोन आंदो आहे असांखे कोन थो सुञाणे बाद वारनि खे किथां सुञाणंदो हुजूर ताईं इहा ख़बर आई फ़क़ाम अलल मिंबर हुजूर मिंबर जे मथां उथी बीठा फ़हमिद अल्लाह अल्लाह जो हम्द बयान कयूं व असना अलैहि अल्लाह जी सना तारीफ़ बि कयूं सुम्मा क़ाल तो हुजूर फरमायो मा बालो अक़वामिन ताक़ू फ़ीरमी उन्हनि क़ौमुनि जो मन जो कहिड़ो हाल आहे जो मुंहिंजे इल्म जे मथां ताना ताना मुझे इल्म में नुक्स था ॿुधाइण ताना ताना ठठोल था कनि कहिड़ो हिन जो हाल आहे पाण फरमाईंदा ला तसलूनी अन शैइन फीमा बैनकुम व बैन अस्साअ इल्ला अंबातुकुम बिही हुजूर फरमायो मां मिंबर ते बीठो आहियां अचो अॼु खां क़यामत ताईं जेको पुछणो अथव पुछो मां मोहम्मद तव्हांखे ॿुधायां थो।